अस्सलामु अलैकुम। डेली यूज़ इंग्लिश सेंटेंस। जुमिलो आहे हूअ मगरूर आहे। हूअ मगरूर आहे ऐं इन जी इंग्लिश में ट्रांसलेशन आहे शी इज़ एरोगेंट। शी इज़ एरोगेंट। अच्छा, फीमेल जे लाइ असां हूअ वारो वर्ड इस्तेमालु कंदा आहियूं, हूअ। ठीकु आहे, हीअ ज़मीर आहे, सिंधी में हिनखे ज़मीर चवंदा आहियूं हूअ खे, हूअ वारे लफ़्ज़ खे, ऐं इहे फीमेल लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं जेको शी आहे, ठीकु आहे, हीअ प्रोनाउन आहे ऐं हीअ असां फीमेल जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। हूअ मगरूर आहे, शी इज़ एरोगेंट, यानी असां हिकु फीमेल जी ॻाल्हि कयूं था पिया। अगरि मेल जी ॻाल्हि कजे त हीअं चवंदासीं हू मगरूर आहे, ऐं इन जी इंग्लिश में ट्रांसलेशन थींदी ही इज़ एरोगेंट। ठीकु आहे, यानी मेल खे सिंधी में हू चवंदासीं ऐं इंग्लिश में ही चवंदासीं। ठीकु आहे, हू मगरूर आहे, ही इज़ एरोगेंट। ही इज़ एरोगेंट। Thanks for watching. Allah Hafiz and take care.